सब्सक्राइब कयो रियाज़ एडिट यूट्यूब चैनल के ऐं घंटी जे आइकन ते लाज़मी क्लिक कयो त जीअं तव्हांखे हर नए वीडियो जी अपडेट मिलती रहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं आहियां तव्हांजो होस्ट ऐं दोस्त रियाज़ हुसैर। अॼु तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि सिम में डिटेल कीअं चेक कजे। जेके अननोन नंबर पाण ईंदा आहिनि, काफ़ी तंग कंदा आहिनि, मैसेज कंदा आहिनि, कॉलूं कंदा आहिनि, उन्हनि डिटेल कीअं चेक कजे, नालो कीअं चेक कजे, उन एड्रेस की उहो सॼो कुझु ॿुधाईंदुसि हिन वीडियो में। महिरबानी करे वीडियो खे लाइक कयो ऐं शेयर ज़रूरु कंदा दोस्तों सां, ऐं वीडियो एंड ताईं ॾिसो दोस्तों, तव्हांखे बिल्कुलु मालूमात की ख़बर पइजी वेंदी। ऐं अगरि तव्हां चैनल सब्सक्राइब न कयो त हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं घंटी जे आइकन ज़रूरु क्लिक कयो त जीअं तव्हांखे हर नई वीडियो जी अपडेट मिलंदी रहे। दोस्तों बसि तव्हांखे हिकु ब्राउज़र खपंदो हो जेको साम्हूं ॾिसी रहियो कोफिन ब्राउज़र। इहो हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन मां हिन लिंक ॾेई छॾींदुसि, तव्हां उतां डाउनलोड करे सघो था। त कोफिन ब्राउज़र खोलींदासीं दोस्तों, खुली वियो। हाणे मथे टाइप कंदासीं parkdata.ml, इहा वेबसाइट आहे दोस्तों .ml, ठीकु आहे। हीअ खुली वेबसाइट। हाणे जेको टे लाइन ॾिसी रहियो हिन क्लिक कंदासीं, रजिस्टर ते क्लिक कंदासीं। पहिरीं पाण खे रजिस्टर थियणो आहे, ठीकु आहे दोस्तों। फुल नेम टाइप कंदासीं, फुल नेम टाइप सालिम बलोच, और यूज़र नेम को बि ॾेई सघो था तव्हां, सालिम, ठीक है, हिकिड़ो ई सही आहे सालिम। पासवर्ड ॾियो तव्हां हिते, को पासवर्ड ॾेई सघो था। पासवर्ड खां पोइ दोस्तों पासवर्ड थी वियो असांजो, पोइ नंबर ईंदासीं, पोइ बि नंबर तव्हां यूज़ करे सघो था हिते, ठीकु आहे दोस्तों। उन खां पोइ रजिस्टर ते क्लिक कंदासीं, रजिस्टर थी वियो, रजिस्टर थी वियो, ऐसे ही जेको लिखियलु आहे यू आर नाउ रजिस्टर, ठीकु आहे, रजिस्टर थी वियो। हाणे खे लॉगिन कंदासीं, ठीकु आहे दोस्तों। हाणे जीअं यूज़र नेम तव्हां ठाहियो आहे उन सां उहो यूज़र नेम लिखो ऐं हेठां पासवर्ड साॻियो लिखिजो, ठीकु आहे दोस्तों। मां लिखियो सालिम, हेठां पासवर्ड ॾींदुसि, ठीकु आहे, पासवर्ड। हाणे असां नंबर ईंदासीं, फाइंड नंबर ते क्लिक कंदा। हाणे लिखियलु सर्च नंबर और CNC इंटर विदाउट ज़ीरो, यानी कि तव्हांखे ज़ीरो जेको शुरू आहे 00 त तव्हां न ॾिजो, ठीकु आहे। त हिते असां बिना ज़ीरो जे असां पंहिंजो ई नंबर लिखंदासीं, ज़ीरो न ॾींदासीं। 0205 73 80 800, ठीकु आहे। हाणे गो ते क्लिक कयो, तव्हांखे सॼी मालूमात ॾेई छॾींदो किथां जो आहे, कहिड़ो नंबर आहे, नालो। के नंबर अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजी ही नालो एड्रेस कोन ईंदो आहे, ठीकु आहे। को बि नंबर तव्हां वरी ॿियो नंबर कंदासीं 45 70 80 800, मुंहिंजे रिलेटेड मुंहिंजो नंबर साॻियो आहे पर कोड पर मटियल आहे। हीअ नंबर ॻोल्हींदासीं, कंहिंजो नंबर आहे त हीअ नंबर, हीअ ख़ाली नंबर ठीक नंबर सही आहे। फर्स्ट नेम गुलाम मुस्तफ़ा, ठीकु आहे। एड्रेस करीमाबाद दौलतपुर ॻोठ फोटो खानदार, एग्ज़ैक्ट सही एड्रेस ॾींदुसि। ईअं तव्हां कंहिंजो बि अननोन नंबर जेके रॉन्ग नंबर ईंदा उन्हनि जा तव्हां मालूमात हासिलु करे सघो था, बिल्कुलु ई आसानु आहे दोस्तों। तो दोस्तों कीअं लॻी मुंहिंजी वीडियो, अगरि पसंदि आई त महिरबानी लाइक कजो ऐं शेयर दोस्तनि सां कजो। मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में।